नाज़रीन अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी जे प्रोग्राम मुलाक़ात में एक दफ़ो वरी हाज़िर आहियूं। सिंध जी तारीख़ जवान मर्द, हिम्मत वारनि माण्हुनि ऐं क़ुर्बानी ॾींदड़ जोधनि जवाननि सां भरियल आहे। रीसेंट माज़ी क़रीब में जिन माण्हुनि पंहिंजी जदोजहद सां पाण मञायो ऐं पंहिंजे लाइ वॾो नालो कमायो ऐं क़ुर्बानी ॾिनी, उनमें जेकॾहिं चंद नाला खणजनि 86 जी मूवमेंट खां वठी 86 ताईं ऐं उनखां अॻे ताईं, उनमें शहीद मोहम्मद फाज़िल राहू जो नालो तमामु अहम आहे। पाण हारियुनि जा अॻुवान, मज़दूरनि जा लीडर ऐं तेल कंपनियुनि जे ख़िलाफ़ थींदड़ मूवमेंट ऐं जदोजहद जा सरवाण हुआ। शहीद फाज़िल राहू ऐं संदन ख़ानदान जो सिंध जी सियासत में अहम हिसो रहियो आहे ऐं अॼु इन सिलसिले में तव्हां सां मुलाक़ात कराइण जे लाइ असां दावत ॾिनी आहे पंहिंजे स्टूडियो में शहीद मोहम्मद फाज़िल राहू जे फर्ज़ंद मोहम्मद इस्माइल राहू साहब खे। साईं सिंध टीवी ते भली कार मोहम्मद इस्माइल राहू साहब, तव्हांखे ख़बर आहे त 2 दफ़ा मिनिस्टर रहिया आहिनि ऐं पाण न सिर्फ़ु बदीन जी पॉलिटिक्स, सिंध जी पॉलिटिक्स, पर हाणे पाकिस्तान लेवल जी पॉलिटिक्स में पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा अॻुवान आहिनि ऐं इन खां अलावा मुख़्तलिफ़ इवेंट्स ते, मुख़्तलिफ़ मौक़नि ते सिंध जे बारे में बि जेके बहस मुबाहिसा थियनि था उते हाज़िर थियनि था। अचो त मुलाक़ात कयूं। साईं, असांखे ॿुधायो त शहीद फाज़िल राहू जी जेका सियासत हुई, असांखे जेतिरो यादि अचे थो, उहा हुई तेल कंपनियुनि जे ख़िलाफ़ जदोजहद, मज़दूरनि जे लाइ जदोजहद, हारियुनि जे लाइ ज़मीनुनि जा हक़, हारियुनि जा हक़ ऐं ॿिया समूरा हक़। ऐं पोइ शहीद, बल्कि इन खां अलावा जेका शहीद फाज़िल जी जेका ॻाल्हि रही हुजे, असांजे आवाम खे थोरो यादि ॾियारियो त शहीद फाज़िल राहू पंहिंजी ज़िंदगी में कहिड़ियुनि कहिड़ियुनि कमनि खे तरजीह ॾिनी ऐं कीअं पंहिंजो वक़्तु इस्तेमालु कयो। शहीद फाज़िल जी जेका सियासत हुई, उहा बुनियादी तरह हुनजी जेका हुई उहा त मतिलबु हक़ ऐं इंसाफ़ जे लाइ सियासत हुई हुनजी। ऐं उन में ज़ाहिर आहे असांजो जेको मुआशिरो आहे, असांजो जेको समाज आहे, असांजी जेका सोसाइटी आहे, उहा उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा इस्तेसाल, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ज़्यादतियूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जो ॾाढ, जबर, नाइंसाफ़ियूं जेके मज़लूम माण्हुनि सां, ग़रीब माण्हुनि सां, बेबोझ माण्हुनि सां, मोहताज माण्हुनि सां, कमज़ोर माण्हुनि सां, या उहे माण्हू जेके जिन जा हक़ त आहिनि पर उहे हक़ हू वठी नथा सघनि, हासिलु नथा करे सघनि, या उन्हनि जे लाइ उन्हनि में उहा विढ़ण जी कुवत बि कान्हे, उन्हनि जे लाइ को आवाज़ु बुलंद करण जी हिमत बि कान्हे। त शहीद फाज़िल, आउं सम्झां थो त पंहिंजे दौर ऐं पंहिंजी ईरा में उन्हनि माण्हुनि जी जो हिकिड़ो तर्जुमान बणिजी साम्हूं आयो, चाहे उहो हारियुनि सां ज़्यादती थींदी हुजे, चाहे उहो कोटड़ी बेरा जी ज़मीन जो नीलाम थींदो हुजे, चाहे कोटड़ी बेरा जे हारियुनि खे संदन जेको जाइज़ हक़ हो, जेके उते या लोकल माण्हू हूंदा उन्हनि खे ज़मीननि खां महरूम करण जो साज़िशूं हुजनि, चाहे सिंध खे सिंध जो पाणी हज़म करे उनखे सिंध खे सुकाइण जी साज़िश हुजे, चाहे सिंधी ॿोली जो मसइलो हुजे, वोटर लिस्टूं सिंधी में छपाइण जो मसइलो हुजे, या उनखां सवाइ जेके हारियुनि जा आम रोज़ डे टू डे अफेयर्स जा जेके मामला थींदा हुजनि उहे हुजनि, या ॿिया जेके मजमूई तरह हिकिड़ा जेके असांजा क़ौमी तरह सिंधी माण्हुनि जा जेके मसइला हुजनि उहे हुजनि, या उनखां अलावा जमहूरी मामला हुजनि, सिंध जमहूरियत में जेका हिकिड़ो जबर ऐं ॾाढ ऐं नाइंसाफ़ी आमरियत हुजे, त शहीद फाज़िल आउं सम्झां थो त उहो हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो सियासतदान हो ऐं अहिड़े क़िस्म जो इंसानु हो जेको चाहे ज़ुल्म ऐं जबर चाहे जिते बि थींदो हुजे, उहो उन में उन जे ख़िलाफ़ु जेका जंग हूंदी हुई, उन जे ख़िलाफ़ु जेका जंग जे जेको हर अवल दस्तो हूंदो हो, हू उन में शामिलु हूंदो हो। पोइ उहा जमहूरी जदोजहद हुजे, उहा क़ौमी हक़नि जी जदोजहद हुजे, उहा हारियुनि जी जदोजहद हुजे, या उहा अञा का सहाफ़ियुनि जी जदोजहद हुजे, या अञा मसलन 78 में जॾहिं जनरल ज़िया जो हिकिड़ो कारो दौरु हो, बिल्कुलु सेंसरशिप हुई, तव्हां पढ़ंदा हूंदा जॾहिं त उन वक़्तु जेके थोरो घणो प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया त ख़ैर उन वक़्तु हुयो ई कोन, पर जेको प्रिंट मीडिया हुयो उनजी बि हालति जेका हूंदी हुई उहा उन वक़्तु तक़रीबन सॼो अधु अख़बारुनि खां वधीक जेके अख़बारूं जेके हूंदियूं हुयूं से कारियूं हूंदियूं हुयूं। ऐं उन वक़्तु
हुन इनिशिएटिव वरितो सॼो उन में हिन में हाणे हुनखे ख़बर हुई त अवामी तहरीक या शहीद फाज़िल उन वक़्तु अहिड़ी पॉलिटिक्स या उनजी लेवल करे रहिया हुआ जो उन्हनि खे मतिलबु सहाफ़ती आज़ादी उन खां वधीक ॿियनि तनज़ीमुनि खे ज़रूरत हुई, ॿियनि पार्टियुनि खे ज़रूरत हुई, पर हुन उन में इनिशिएटिव वरितो, उन में अवामी तहरीक इनिशिएटिव वरितो, उन पलीअ साहिब सां गॾिजी सॼो पोइ जर्नलिस्ट मूवमेंट हली। उन में तव्हां ॾिठो त उन में तय इहो थियो त बाबा हिकिड़ो सिंध जो सहाफ़ी हूंदो हिकिड़ो ऐं हिकिड़ो हारी तहरीक आहे, इहो डिसाइड थियो हिकिड़ो हारी तहरीक जो जेको मेंबर हूंदो वर्कर हूंदो उहो गिरफ़्तार थींदो उन में। पोइ अॻिते हली इहो थियो त सहाफ़ी ख़तमु थी विया, गिरफ़्तारी ॾियण जे लाइ सहाफ़ी तयारु न हुजनि। पोइ शहीद फाज़िल चयो न बाबा तहरीक बंदि करणी कान्हे, तव्हां छॾे ॾियो, तव्हां सहाफ़ी कोन्हे, 80 माण्हू ॾींदासीं, असांजा माण्हू हूंदा, रुॻो उनखे तव्हां कार्ड जेके आहिनि से सहाफ़ियुनि जा ठाहे ॾिजो, बाबा उहे सहाफ़ी बि असीं ॾींदासीं, हारी बि असां ॾींदासीं। त हू इन क़िस्म जूं फील्ड्स हू मतिलबु हू घण रुखी माण्हू हो ऐं शख़्सियत में बिल्कुलु मलंग माण्हू हूंदो हुयो, माण्हुनि सां हारियुनि सां गॾु वेहणु, पट ते वेहणु ऐं पंहिंजी अंधो जेका पुराणी गाॾी हूंदी हुई हुन में सॼो ॾींहुं माण्हू खणी पियो हलंदो हुयो। मतिलबु हू हुनजा एतिरियूं वसफ़ूं हुयूं, हुनजा एतिरा किरदार हुआ जो हू बाज़ टाइम ते तव्हांखे आउं चवंदो जॾहिं को क़ौमी इशू हूंदो त ईअं लॻंदो हुन खां वधीक कॉम्पर्स को माण्हू आहे। एज़ ए पुट तव्हां हुन मां मुतासिर हुयो या एज़ ए लीडर? ऐं ॿिन्ही सूरतनि में आउं हुन खां मुतासिर आहियां। अच्छा, चलो हाणे मुंहिंजो ॿियो सुवालु इहो हूंदो त माशाल्लाह फाज़िल साहिब जी हीअं तव्हां ॻाल्हि कई, फाज़िल साहिब जो तमामु हिकिड़ो कद ऐं काठ आहे सिंध जी सियासत में, मुल्क जी सियासत में जेका जमहूरी जदोजहद हुई ज़िया जे दौर जे ख़िलाफ़ु। पोइ वरी असां ॾिसूं था शहीद थी वञे थो, कुझु अरसो गुज़रे थो त पार्टियुनि में तोड़ फोड़ूं थियनि थियूं, वरी जमहूरी दौर बि अची थो वञे, थोरो अंधो मांडो जमहूरी दौर अची थो वञे, मार्शल लॉ कमज़ोर थिए थी ऐं तव्हां आहिस्ता आहिस्ता जेका क़ौम परस्ती वारी जेका सियासत हुई या जेका पोइ जमहूरी जेका सिंध में जेके सियासी पार्टियूं हुयूं उन खां शिफ्ट थी पोइ तव्हां हलिया था वञो मुस्लिम लीग ॾांहुं ऐं मुस्लिम लीग ॾांहुं हलिया था वञो। मुंहिंजो सुवालु इहो न आहे त तव्हां उन वक़्तु ईअं छो कयो, त तव्हांखे वटि हुनजा लॉजिक हूंदा, रीज़न हूंदा। मुंहिंजो सुवालु इहो तव्हां खां आहे त आया उन दौर में जेके क़ौम परस्त पार्टियूं हुयूं या जेका पीपुल्स पार्टी या जेका मक़ामी लेवल जी जेका तनज़ीम साज़ी हुई, छा उहे तव्हांजे कद काठ या फाज़िल साहिब जे नाले खां ख़ाइफ़ हुया या तव्हांजे ख़ानदान जूं प्रायोरिटी तब्दील थी वियूं? हा, उन में इहो जेकॾहिं तव्हां थोरो रिकॉल कंदो त 1988 जी मूवमेंट जीअं हली त शहीद फाज़िल गिरफ़्तार थियो ऐं 3 साल पूरा जेल में रहियो ऐं मिड 86 में उहो आज़ादु थियो, 6 महीना ॿाहिरि रहियो, 6 महीने खां पोइ हुनजी असैसिनेशन थी, शहीद थियो। उन दौर में जीअं ॿाहिरि निकिता, पलियो साहब बि जेको जेल में उहो बि ॿाहिरि निकितो। अवामी तहरीक जो ज़ाहिर आहे MRD मूवमेंट हलण खां पोइ हूं त ख़ैर हुनजो नेटवर्क ऐं ऑर्गेनाइज़ेशन ऐं तनज़ीम त पंहिंजी जॻह ते पहिरीं हुई, सही हुई, पर MRD मूवमेंट जे नतीजे में जेको हुनजो जेको रोल हो, जेको किरदारु हो, जेको हुन में भरपूर हिकिड़ो उन में शिरकत हुई, हुनखे हिकिड़ो नेशनल सीन ते सॼी अवामी तहरीक या हुनजी लीडरशिप खे जेका हिसा वठी आई। उन खां पोइ अवामी जेको मुंहिंजो हिन ॻाल्हि करण जो मक़सदु फ़क़ति इहो आहे त उन वक़्तु ई अवामी तहरीक जी जेका क़यादत हुई उन इहो फ़ैसिलो कयो त भई हीअ जेका जंग आहे, हीअ जेका वेड़ आहे, हीअ जेका हिन मुआशिरे मां नाइंसाफ़ी ख़तमु करण जी जेका जंग आहे, सिंधी माण्हुनि जे हक़नि जी जेका जंग आहे, जेके महरूम ऐं मज़लूम जेके इंसान आहिनि, तबिका आहिनि, क्लास आहिनि, जेको उन्हनि जी जेका हीअ जंग आहे, इहा फ़क़ति हिन सिंध जे में वेही विड़ी नथी सघिजे, बल्कि हुनमें पूरे मुल्क जे माण्हुनि सां शामिलु थियणो आहे। पूरे मुल्क जा जेके सुठा माण्हू आहिनि, पूरे मुल्क जूं जेके सुठियूं पार्टियूं आहिनि, पूरे मुल्क जा जेके ख़ैर ख़वाह माण्हू आहिनि, जेके जदोजहद खे पंहिंजे मंतक़ ते पहचान चाहिनि था, उहे उन्हनि सां गॾिजणो आहे। त उहा वफ़ाक़ जी पॉलिटिक्स में त उन वक़्तु ई फ़ैसिलो थी चुको हो, उन वक़्तु ई अवामी नेशनल पार्टी तव्हांखे यादि हूंदो त 4 पार्टियुनि जो मर्जर ठहियो हो। ख़ान अब्दुल वली ख़ान जी जेका NDP हुई, अवामी तहरीक हुई, उहे त कंप्लीट आहियूं, ऐं ॿियो मज़दूर किसान पार्टी जो हिकु पोर्शन सेक्शन ऐं पंहिंजो हुनजो PNP जी उनजो हिकु पोर्शन, उहे गॾिजी जेका आहे असां मर्जर थियो ऐं अवामी नेशनल पार्टी ठही, जंहिंजो ख़ान वली ख़ान जेको सदर थियो ऐं सीनियर नायब सदर जेको सो शहीद फाज़िल थियो। त उहो त स्विच ओवर जेको हो सो उन वक़्तु ई थी चुको हो, शहीद जे दौरान ई थी चुको हो। नेशनल मुल्क लेवल जी जेका पॉलिटिक्स हुई, मुल्क जूं जेके प्रोग्रेसिव बहितर जेके माण्हू हुआ,
या गॾिजी ऐं इहो बि न हो त को इहो को उन हद ताईं उनखे उन ताईं रोकणो हो थी सघे थो जेकॾहिं मामला अञा अॻिते हलंदा त उन में अञा बि का वुसअत पर अचे असां ॾिसूं था त तव्हां जॾहिं सियासत में एक्टिव थियो शहीद खां पोइ त तव्हां त वञी जेको सो नवाज़ शरीफ़ साहिब सां गॾियो या ॿियनि मुस्लिम लीग सां गॾियो जेके उन दौर में ज़िया जी हिकिड़ी वाक़ियात सम्झी वेंदियूं हाणे नवाज़ शरीफ़ जी हाणे जी पॉलिटिक्स खे पाण नथा वठूं उन दौर जी जेका सियासत आहे उन वक़्तु मुंहिंजो सुवालु इहो हुयो त आया तव्हां कॉन्ग्रेस जहिड़ी पॉलिटिक्स मां या प्रोग्रेसिव पॉलिटिक्स मां जंप लॻाया या विच में हिकिड़ो ब्लॉक पीपुल्स पार्टी बि हुयो ॾाको पीपुल्स पार्टी बि हुयो तव्हांखे उन में कुझु न हुयो तव्हां हुन में शामिलु थी सघियो पिए सिंध जी हिकिड़ी नुमाइंदा जमायत रही आहे ऐं उन में तव्हांखे हीअं ॿुधायां त 88 जी जेका जीअं जनरल ज़िया जो रिजिम ख़तमु थी हिकिड़ी तवील आमरियत जेको कारो जेको दौर हो उहो ख़तमु थियो त उनजे नतीजे में 88 जी इलेक्शन थी उन 88 जी इलेक्शन में पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट आई हुकूमत आई ऐं उनखां पोइ पीपुल्स पार्टी ॿाहिरां हिकिड़ी पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट आई उनमें ठीकु आहे उनमें हिकिड़ा उनजा ॿिया अवामिल बि हुआ उनजा ॿिया एलिमेंट्स बि हुआ उनजा ॿिया कंपोनेंट्स हूंदा मसइला बि हूंदा उनजा आंसर बि हूंदा पर उन में जेके MRD जूं रुकन जमायतूं हुयूं या ॿिया जेके बि माण्हू जेके सॼो उन मार्शल लॉ जे जेके हिकिड़े तवील जेको आमरियत जो जेको दौर हो उन में वेड़ कंदा रहिया ऐं उन में मुसलसल जंग जी हालत में रहिया पोइ उन्हनि आउं सम्झां थो उन्हनि पीपुल्स पार्टी सॼी जेके उन जूं तरजीहात हुयूं उहे टोटल जेके हुयूं तब्दील थी वियूं ॿियूं थी वियूं ऐं अॼु बि सम्झां थो ऐं तव्हां सां मुंहिंजी असांखे त लाइ त तव्हां सां जो रवैयो कुझु ख़राबु बि हुयो न ठीकु आहे उहो त जेको थियो उहो त ख़ैर जेको बि थियो आउं सम्झां थो उहो त हिकिड़ो पर्सनल लेवल ते आउं नथो अचां बाक़ी तरह उहा ॻाल्हि न आहे आउं ही पॉलिटिकल ॻाल्हि थो करियां त उनखां पोइ हीअ जेको आउं तव्हां जेका ॻाल्हि कयो था मुस्लिम लीग नून में वञण जी त आउं उहो मुस्लिम लीग नून जॉइन कई आहे 95 में 95 में जॾहिं पीपुल्स पार्टी जो हिकिड़ो दौरु हलियो पोइ आउं 90 जी इलेक्शन में मूं इंडिपेंडेंट कंटेस्ट कयो ऐं इंडिपेंडेंट खटी आयुसि ठीकु आहे उनखां पोइ वरी पीपुल्स पार्टी जो दौरु आयो ॿियो दौरु आयो पीपुल्स पार्टी जॾहिं रूल पे कयो जॾहिं 93 94 95 में 94 जो एंड हो मुंहिंजे ख़्याल में या छा असां कुझु 10-12 दोस्त 15 ॼणा हुआसीं उन्हनि गॾिजी सलाह करे त असां सम्झोते त उन वक़्तु त सिंध जे अंदरि जेका सिंध जे लाइ बहितर जेका आहे सिंध जा मामला जेके आहिनि सिंध जा जेके इशूज़ आहिनि उहे तमामु हिकिड़ा गंभीर क़िस्म जा आहिनि तमामु सेंसिटिव बि आहिनि पेचीदा बि आहिनि ऐं उन्हनि जे लाइ असां सभिनी दोस्त जेके उन वक़्तु असीं पाण में गॾियासीं उन्हनि जो इहो त मुस्लिम लीग नून जेका आहे या मियां नवाज़ शरीफ़ जी जेका क़यादत आहे उहा जेका आहे सा उनखां बहितर उमेद रखी सघिजे थी उनखां बहितर जेको आहे सो तवक़ात आहिनि सिंध खे ऐं सिंध जेका हिकिड़ी क़यादत हुनजी आहे उन में सिंध खे वधीक फ़ाइदो पइजी सघे थो ऐं जेकॾहिं उन में सिंध जो माण्हू हुजे सिंध जी नुमाइंदगी हुजे सिंध जा माण्हू अहिड़ा हुजनि जेके उते सिंध जे काज़ जे लाइ सिंध जे इशूज़ जे लाइ उते पंहिंजो मौक़ुफ़ पेश करे सघनि ऐं वेड़ करे सघनि ऐं उन्हनि खे कन्विंस करे सघनि ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ो माहौल ठाहे सघनि त असां इहो एक्सपेक्ट कयूं था अॼु बि असां एक्सपेक्ट कयूं था ऐं अॼु बि सम्झां थो ऐं हाणे त तजर्बे इहो साबित कयो आहे उन त असांजो इहो ख़्यालु हो त शायदि असां एक्सपेक्ट कयूं त पीपुल्स पार्टी घटि में घटि सिंध जे माण्हुनि जे लाइ का बि डिलीवरी नथी करे सघे इहो असांजो 94-95 में असांजो हिकिड़ो मामिलो थियो त असां ज़हन दोस्त कुझु हुआ ऐं मिली असां तइ कयो पर उहो त पोइ वक़्तु प्रूफ कयो ऐं अॼु बि ॾिसो हाणे हीअं त पीपुल्स पार्टी आहे वरी हींअर बि जेको सिंध जे माण्हू हींअर वधि में वधि जेकॾहिं मामला ऐं मसइला आहिनि त वरी सिंध जे हाणे अॻिले सूरताल में फ़र्क़ु हुयो ऐं हाणे वरी नवाज़ शरीफ़ पहिरें नवाज़ शरीफ़ फ़र्क़ु कयो उन बारे में पाण गुफ़्तगू कंदासीं हिन ब्रेक जो टाइम थी वियो आहे नाज़रीन असांजे प्रोग्राम जे में वक़फ़े जो टाइम थियो आहे इस्माइल साहब सां असां गुफ़्तगू डिटेल में कंदासीं असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन असांजी गुफ़्तगू जारी आहे इस्माइल साहब सां अचो त गुफ़्तगू जारी रखूं था से तव्हां चयो त असांजो त उन वक़्तु ख़्यालु हुयो त भई मियां नवाज़ शरीफ़ जी पार्टी जेका आहे सा उहा को रोल पैदा करे सघे थी ऐं का सिंध जी माण्हुनि जी भलाई थी सघे थी उन दौर में तजुर्बो त ग़लति साबित थियो उन दौर में त हू कुझु ॿियनि माण्हुनि सां लिसानी तंज़ीमुनि सां गॾु हुया ऐं चयो वेंदो हो जेके एस्टेब्लिशमेंट जा मफ़ादात हुया उन्हनि खे प्रोटेक्ट कंदा हुया ऐं ज़िया जी वाक़ियात जे नाले सां सॾिया वेंदा हुया ॾिसो न हाणे इन में इहा ॻाल्हि इहा आहे
त उहो त हिकिड़ो पॉलिटिकल प्रोसेस आहे, हिकिड़ो पॉलिटिकल अमल आहे, उन मां न रुॻो तनज़ीमूं ऐं पार्टियूं पर फ़र्द माण्हू में बि उहो सिखंदो आहे ऐं सम्झंदो आहे। यकीनन मियां नवाज़ शरीफ़ जी जेका उनवरत पॉलिटिक्स हुई सही ऐं इहो वाज़े कंदो रहां त मूं सुवालु तव्हां हिन करे कयो त तव्हां ते इल्ज़ाम आहे, तव्हां ते इल्ज़ाम आहे तव्हां उन वक़्तु सिंध जे दुश्मननि सां गॾु हुयो, तंहिं करे मूं तव्हांखे सुवालु कयो। ऐं चवंदो उहो त हाणे असांजी ॻाल्हि उहा हाणे साबित थी आहे त भई असीं सिंध जे दुश्मननि सां गॾु हुआसीं या असां सिंध जे सॼणनि सां गॾु हुआसीं। नेचुरली ॾिसो न हिकिड़ी इहो त शहीद फाज़ल जे वक़्त में ई डिसाइड थी वियो त बाबा पार्लियामेंट जी पॉलिटिक्स करणी आहे, ठीकु आहे। ऐं पोइ को बि आउं सम्झां थो अहिड़ो कॉम्पर्स अॻुवान या को प्रोग्रेसिव अॻुवान अहिड़ो कोन्हे जेको इलेक्शन न कंहिं कंटेस्ट कई हुजे, पोइ हिकु भेरा ॿ भेरा या टे भेरा, पर बहरहाल उन्हनि इलेक्शन कंटेस्ट कई आहे ऐं उन्हनि पंहिंजो पाण खे मतिलबु इहो कयो आहे त बाबा पार्लियामेंट। ऐं आउं सम्झां थो उन्हनि जो इहो फ़ैसिलो इलेक्शन जी पॉलिटिक्स में कंटेस्ट करणु बिल्कुलु पंहिंजी जॻह ते सही आहे, जेसिताईं सिंध जा माण्हू इहो हिकिड़ा फोरम आहिनि, हिकिड़ा स्ट्रगल जा, हिकिड़ा मूवमेंट जा, हिकिड़ा वेड़ जा, ऐं सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे हालतुनि खे बहितर करण लाइ, ठीकु करण लाइ ऐं पंहिंजो जेको इक़्तिदार आला आहे उन ते मुकमल गिरफ़्त करण लाइ ऐं मुकमल हासिलु करण लाइ को बि फ्रंट ख़ाली न करणु खपे, को प्लेटफॉर्म ख़ाली न छॾणु खपे। ऐं पार्लियामेंट जेके आहिनि चाहे उन जा के ॿिया मामला बि हुजनि, चाहे उन में इहो हुजे त बाबा न उहे टोटल हिकिड़ियूं इलेक्शनूं जेके आहिनि से तय थियल टारगेट्स हूंदा आहिनि, उन्हनि तहत करायूं वेंदियूं आहिनि, उन्हनि हिकिड़ा तय थियल टारगेट्स हासिलु करण जे लाइ थींदियूं आहिनि, पर पोइ बि जेकॾहिं उन में बहितर माण्हू आहिनि, हिकिड़ा उते नुमाइंदा आहिनि त घटि में घटि उहो आवाज़ त बुलंद कंदा। इन सिलसिले में माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त तव्हां उन दौर में तव्हां बल्कि जेके बि असांजा कॉम्प्रेस लीडर हुया उन्हनि जा पुट जेके बि हुया, हमीद जतोई साहिबु कॉम्प्रेस हुयो, उनजो पुटु लियाकत जतोई, तव्हां हुयो, माण्हुनि जो ख़्यालु आहे, तनक़ीद आहे त तव्हां उन दौर में इन करे वियो जो इस्टेब्लिशमेंट खे वेझा हुया ऐं तव्हांखे इक़्तिदार जे वेझो अचण जो आसिरो हुयो। न, जेकॾहिं इक़्तिदार खे वेझे अचण जो आसिरो हुजे त पोइ असांखे 88 में पीपल्स पार्टी जो इक़्तिदार आयो पे, 88 में असीं पोइ पीपल्स पार्टी में हलिया वञूं हा, या 93 में पीपल्स पार्टी जो इक़्तिदार आयो पे, असां पीपल्स पार्टी में हलिया वञूं हा। मुस्लिम लीग ज्वाइन बि असां जेकॾहिं उन वक़्तु कई जेॾी महिल पीपल्स पार्टीअ जो इक़्तिदार हो, जेॾी महिल मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा शहीद जेका हुई उहा प्राइम मिनिस्टर हुई, मुकमल पीपल्स पार्टी जो इक़्तिदार हो। असीं हुन में जेकॾहिं इक़्तिदार जो शौक़ु हुजे हा त पोइ सिंध जे लाइ त असांखे पीपल्स पार्टी सूट थी करे जो असीं पीपल्स पार्टी जे वेझो हुजूं, पीपल्स पार्टी सां गॾु हुजूं त पोइ असां सां इलेक्शन बि कान्हे। ऐं माण्हू चवनि था त माण्हुनि जो इल्ज़ाम इन करे बि सही साबित थियो, तव्हां जॾहिं आयो पार्लियामेंट मेंबर थियो, वरी मिनिस्टर बि थियो, त जेका शहीद फाज़ल जी जेका एजेंडा हुई तेल कंपनियुनि जे बारे में, हारियुनि जे बारे में, मज़दूरनि जे बारे में, उहा एजेंडा शायदि तव्हां विसरी वई। ऐं हुन में अर्ज़ु कंदो हलां त माण्हुनि खे रोज़गार मिले पियो, कोन थो मिले। शहीद फाज़ल जी ॾिसो न, शहीद फाज़ल जी जेका एजेंडा आहे उहा त मूं तव्हांखे ॿुधायो त हू हुनजी हिकिड़ी वॾी ऐं वसी एजेंडा हुई, ठीकु आहे। हू त डेडिकेटेड माण्हू, हुन त मुकमल उन जेको बि हुनजो काज़ हो, जेको मक़सदु हो, हू पंहिंजी जॻह ते हिकिड़ो सियासतदान बि हुयो, सियासी वर्कर बि हुयो, त हिकिड़ो ख़ुदाई ख़िदमतगार बि हुयो, हिकिड़ो सोशल वर्कर बि हुयो, त हुन जूं हिकिड़ा ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। हू जॾहिं माण्हू जेके माण्हू हुन सां गॾु वेझा रहिया, हुन सां गॾु हलिया, हुननि हुनखे मुख़्तलिफ़ रंग में ॾिठो, कंहिंखे हुन कहिड़े रंग में मुतासिर कयो, कंहिंखे हुनखे कहिड़े रंग में मुतासिर कयो। अॼु बि केतिरा ई माण्हू आहिनि जेके मूंखे मिलंदा आहिनि मुख़्तलिफ़ हुन सां जेका चंद घड़ियुनि जी किन माण्हुनि जी अॼु बि मुलाक़ात थींदी आहे कि माण्हू जिन जी चंद घड़ियुनि जी एसोसिएशन हुन सां शहीद सां हूंदी आहे, त उन्हनि चंद घड़ियुनि में जंहिं रंग ऐं रूप में हुननि ॾिठो त उहो आऊं त इहो बरमुला चवंदा आहिनि बाबा शहीद फाज़ल आऊं नथो थी सघां, बल्कि केरु बि नथो थी सघे। हुनजो जेको हो, हुनजो जेको हिकिड़ो मामलात हुआ उनखे केरु बि नथो पहुची सघे। ऐं असां शुरूआत खां वठी चई चवंदा आहियूं त बाबा शहीद फाज़ल जेका पॉलिटिक्स कई, शहीद फाज़ल जेका सियासत कई, शहीद फाज़ल जेका महान जी ख़िदमत कई, उन त पंहिंजो पाण खे हुन त पंहिंजो पाण खे ख़तमु करे छॾियो न। हुनजी ख़िदमत हुई त ॿियनि जे लाइ हुई, हुनजी मिसाल जेकॾहिं अॼु तव्हां ॾिठो हूंदो त हुन जेका सियासत हुई, सियासत खे ख़िदमत मतिलबु सियासत ख़िदमत जे लाइ। मिसाल अॼुकल्ह तव्हां ॾिसो हूंदो त जेके असांजा कुझु नुमाइंदा घणा त ख़ैर माण्हुनि जी का ख़िदमत कनि कोन था, वोट वठणु ईंदा, पोइ वोट वठी हलिया वेंदा, पोइ वरी माण्हू हुनखे यादि बि कोन कंदा। पर जेकॾहिं थोरी घणी जेकॾहिं के नुमाइंदा शायदि ख़िदमत कंदा बि हूंदा त उहो इहो सोचे त बाबा वोट वठंदासीं मतिलबु पॉलिटिक्स जे लाइ, पर हुन पॉलिटिक्स कई ख़िदमत जे लाइ, मतिलबु माण्हुनि जे हक़नि जी पॉलिटिक्स पाण जेकॾहिं वाज़े अंदाज़ में चऊं त तव्हांजी सियासत जे बारे में इहो महसूस थो थिए और तव्हां हुनखे किथे ॾिसो त तव्हां पंहिंजे पाण खे हिकिड़े MPA जी सीट ते महदूद करे छॾियो।
ऐं फाज़िल शहीद जिन माण्हुनि जे ख़िलाफ़ उनमें कुझु सेटलर कम्यूनिटी जा माण्हू बि हुया या जेके ॿाहिरां माण्हू वठी ईंदा हुआ, गोलार्ची जे हद ताईं या जेका पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी जे अंदरि जेके वोट हासिलु करण जे लाइ तव्हां उनखे प्रेफर कयो ऐं तव्हां ओवरऑल जेका क़ौमी एजेंडा हुई या इवन बदीन डिस्ट्रिक्ट जी जेका एजेंडा हुई उनखे विसारे छॾियो? न, ईअं कोन्हे। असां जेके बि लोकल माण्हू आहिनि, जेके लोकल बदीन जा मसइला आहिनि, उन में असीं अॼु पंहिंजो जेको किरदारु आहे उहो अदा कंदा रहिया आहियूं। उते ज़मीननि जे हारियुनि जा मसइला हुजनि या लोकल माण्हुनि जा मसइला हुजनि, चाहे तेल कंपनियुनि जा मसइला हुजनि, तव्हां सवेरे ॻाल्हि कया उन पॉइंट ते आहे इस पे त असांजी पंहिंजी कैपेसिटी आहे, शहीद फाज़िल जी पंहिंजी कैपेसिटी हुई, ठीकु आहे न, हिकिड़नि उन मसइलनि खे इशूज़ खे खणण जी, हल करण जी, विहण जे अंदाज़ जी, ऐं सम्झो हुनजो जेको अंदाज़ हो अॼु को बि मतिलबु कंहिं वटि बि न आहे उहो त उहो हुनजो पंहिंजो हिकिड़ो तौरु तरीक़ो, पंहिंजी कैपेसिटी ऐं पंहिंजी हिकिड़ी एबिलिटी, पंहिंजी ज़रूरत ऐं पंहिंजी हिमत ऐं ॿी हिकिड़ी हूंदी हुई। पर पंहिंजी जेकी जेतिरे क़दुरु असांजो जेको मसइलो आहे त असां अॼु पंहिंजे उन माण्हुनि सां लाॻापियल आहियूं। अॼु असीं अॼु बि उन्हनि जेके लोकल माण्हू आहिनि जेके शहीद सां लाॻापियल हुआ या लोकली जेके माण्हू आहिनि, असीं उन्हनि सां असांजी अॼु बि उहा ई अटैचमेंट आहे। अॼु बि असीं सम्झूं था त जेकॾहिं असां शहीद फाज़िल खां जेके ॻाल्हियूं थोरियूं घणियूं जेके सिखियूं आहिनि या उन्हनि मां जेके खणी असीं हलूं था त उहो इहो आहे त बाबा माण्हुनि खां सवाइ माण्हू कुझु बि कोन्हे। जेकॾहिं का माण्हू जी हैसियत आहे, जेकॾहिं माण्हू राज भाग माण्हू अवाम वर्कर ऐं उहे जेकॾहिं माण्हू सां गॾु आहिनि त माण्हू जी हैसियत आहे। ख़ाली अकेलो सिर माण्हू त कुझु बि नथो करे सघे। चलो साईं, इन बैकग्राउंड में हाणे पाण तव्हांजी मौजूदा सियासत ते अचूं था। तव्हां मुस्लिम लीग नून जा अॻुवान आहियो सिंध में, तव्हां वटि को उहिदो हुजे न हुजे, पर तव्हांजी हिकिड़ी साख ऐं नालो आहे। ऐं पाण ॾिसूं था प्रोसेस में मियां नवाज़ शरीफ़ जी सियासत तब्दील थी आहे ऐं हाणे जेको 10 साल अॻे नवाज़ शरीफ़ जे बारे में जेको सिंधी माण्हुनि जो ओपिनियन हुयो तजुर्बनि जे करे या ख़ुदि हुननि जा जेके कड़ा तजुर्बा आहिनि, हुननि जेके मुख़्तलिफ़ अलायंस ठाहिया, हुननि जिन ते ट्रस्ट कयो, एतबार कयो, हाणे मियां नवाज़ शरीफ़ खे तव्हां पाकिस्तान जे अंदरि ऐं सिंध जे अंदरि कीअं वधंदे ॾिसो पिया? निज़ाम साहिबु, आउं तव्हांखे ॿुधायां त मूं पहिरीं थोरी इहा ॻाल्हि कई त माण्हू तजुर्बनि मां सिखंदो आहे ऐं अमल जेको हूंदो आहे। ऐं हाणे जी सियासत एंटी पीपी न आहे, पीपी सां गॾु दोस्ती रखंदे हू सियासत में हाणे ऐं हींअर जेके 18 फरवरी खां पोइ बल्कि COD चार्टर ऑफ डेमोक्रेसी खां पोइ ॾिसूं ऐं उन खां पोइ या ख़ासि तरह जेको 18 फरवरी जो जेको वर्डिक्ट आयो आहे माण्हुनि जो जेको वोट जो जेको फ़ैसिलो आयो आहे, उन खां पोइ जेके हेसि ताईं जेके असां वटि पॉलिटिकल सियासी उथल पुथल थी आहे, जेके पॉलिटिकल इवेंट्स थिया आहिनि, उन्हनि खे जेके असां ॾिसूं त नवाज़ शरीफ़ जो जेको किरदारु आहे, मियां साहिब जो जेको किरदारु आहे उहो टोटल यकसर बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। बल्कि हुन पाकिस्तान जी पॉलिटिक्स में हिकिड़ा उहे नवां आंदी आहे, हिकिड़े उहे नवां मिसाल पैदा कया आहिनि। उहे मिसाल हिकिड़ा जेके ॾिना अथसि, जेके आंदई आहे माण्हुनि जे अॻियां ऐं फ़ैसिला कई आहे, जेके अॻु में पंहिंजी सियासत में जेका पार्लियामेंट्री पॉलिटिक्स, चलो ॿी पॉलिटिक्स खे त छॾे था ॾियूं, पर जेका पावर पॉलिटिक्स ऐं पार्लियामेंट्री पॉलिटिक्स जे हवाले सां त उहे कत बिल्कुलु जेके हुआ उनजो तसवुरु नथे करे सघियो त हिकु माण्हू हिकिड़ो जेको सॼो जेको हुजे जंहिंजी पावर पॉलिटिक्स हुजे, पार्लियामेंट्री पॉलिटिक्स हुजे ऐं उहो इसूलनि जी ॻाल्हि करे, एस्टेब्लिशमेंट पैदावार हुजे ऐं उहो एस्टेब्लिशमेंट सां टकर वठे ऐं उहो इसूलनि जी ॻाल्हि करे, इसूलनि जी सियासत करे ऐं पंहिंजे इक़्तिदार खे ठुकराए छॾे। मसलन जेको जुडिशरी जो मसइलो हो, पंजाब जी हुकूमत जो मसइलो हो, पोइ जेको हुन फेडरल गवर्नमेंट में जेको हुनजे हिसो हो उहो, या पंहिंजी नाअहली बि हुन बर्दाश्त की त ठीकु आहे, मूंखे परवाह न आहे नाअहल हुजां या मूंखे, पर हुन पंहिंजे इसूली जेका पॉलिटिक्स हुई त जेका मरोज सियासत आहे असांजी जेका हले थी पई, जेका 60-62 सालनि खां वठी जेका इक़्तिदार जा ऐवाननि में जेका सियासत थींदी रही आहे, जेके इक़्तिदार जे ऐवाननि में माण्हू वेहंदा, पोइ चाहे उहे ॿाहिरि वेह इक़्तिदार खां ॿाहिरि हुजनि या इक़्तिदार में हुजनि, पर उनजे पॉलिटिक्स में सियासत में को घणो फ़र्क़ु न हूंदो आहे। पर हिन असां ॾिसूं था त मियां नवाज़ शरीफ़ मजमूई तौर ते हेसि ताईं पीपुल्स पार्टी जी सिंध जी लीडरशिप सम्झी वञे थी, सिंध जी नुमाइंदगी सम्झी वञे थी, ऐं मियां नवाज़ शरीफ़ पंजाब जो पंजाब जी नुमाइंदगी करे थो, सिंध में बि उनजी पॉलिटिक्स आहे, तव्हां वेठा ॿिया माण्हू आहिनि, पर कुझु नवाज़ शरीफ़ ऐं ॿियनि पंजाब जे पॉलिटिक्स सियासतदाननि खे फ़ैसिले करण में कुझु देरि कोन थी वई आहे? मिसाल तौरु हाणे अर्ज़ु थो कयां त ज़िया जे कार्य दौर खां पोइ वरी जेको मुशरफ जो कारो दौरु आयो 11 साल, उन में जेको सिंध जे माण्हुनि खे सियासत खां अलॻि कयो वियो, वरी जेको सो पीपुल्स पार्टी आई ऐं जेको असां ॾिसूं था 27 दिसंबर जो वाक़ियो थिए थो, बेनज़ीर साहिबा शहीद थिए थी, सिंधी माण्हू हिकिड़ो
रिएक्ट थो करे, हिकिड़ो अजीब ग़रीब क़िस्म जो रिएक्ट थो करे जेको सभिनी खे हैरान थो करे छॾे। कराची खां वञी कश्मीर ताईं सिंधी माण्हू पंहिंजा रोड रस्ता मतिलबु पैरालाइज़ हुई। ऐं जेको आहे सो 83 वारी सिंध जेका हुई कंहिं दौर में जिन ते इल्ज़ाम बि लॻा, इलाही सारा इल्ज़ाम लॻा, त हाणे वरी उन पीपुल्स पार्टी जी हुकूमत अचे थी, पीपुल्स पार्टी जी हुकूमत फ़ैसिलनि में देरि करे थी, ऐं मर्कज़ जे अंदरि जेके फ़ैसिला थियनि था उन में उहा डिलीवर न पई करे सघे। फ्रस्ट्रेशन, गुस्सो, कावड़, ऐं सिंधी माण्हू 83 खां अॻु वारी जेका सूरत हाल ते थियो बीठो आहे जंहिंमें काफ़ी गुस्सो आहे, मर्कज़ी सियासत खां हिकिड़े क़िस्म जी नफ़रत आहे, हिकिड़े क़िस्म जी ॾूरी आहे। मियां नवाज़ शरीफ़ ऐं पंजाबी सियासतनि जो फ़ैसिलो करण में कुझु देरि कान करे छॾी आहे। ऐं इन बैकग्राउंड में सिंधी माण्हुनि जी ज़हन खे, सिंधी माण्हुनि जी सियासत खे, सिंधी माण्हुनि जे मिज़ाज खे वापसि मर्कज़ी सियासत करण ते राग़िब करे सघिबो? साईं ॾिसो न, बुनियादी तरह सिंधी जेको माण्हू आहे, आउं सम्झां थो उहो अॼु बि जेका आहे सा मर्कज़ी सियासत खे फॉलो थो करे ऐं मजमूई तरह वोट जे हथ ताईं उन मजमूई तरह हुनजी सोच इहा आहे। हुन ज़रूरु सिंधी माण्हुनि सां ज़्यादतियूं आहिनि, सिंधी माण्हुनि में अहसास महरूमी आहे। ऐं उहो मसइलन जीअं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद थियो त बि हिकु दफ़ो इहो क्वेश्चन रेज़ थियो त आया हाणे सिंध जो माण्हू पाकिस्तान जी सियासत कंदो या कोन कंदो। पर पोइ वरी पाण ॾिठो, वरी बेनज़ीर साहिब जी शहादत थी त बि इहो सुवालु वरी हिकु भेरो माण्हुनि जे इंटेलेक्चुअल्स जे मुल्क जे, बल्कि थी सघे थो पूरी दुनिया में इहो उभरी साम्हूं आयो त आया सिंध जो माण्हू छा कंदो, हिन ते कहिड़ो रिएक्ट कंदो। रिएक्ट त ज़रूरु कयो, हुनजो फौरी पर मजमूई तरह सिंध जे माण्हू पंहिंजो पाण खे उन धारा खां अलॻि न कयो। ठीकु आहे। हाणे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा आउं सम्झां थो त जेके माण्हुनि जी मजमूई जेका महरूमी आहे, माण्हुनि जा जेके मसइला आहिनि, जेके माण्हुनि जा इशूज़ आहिनि, उहे बुनियादी तरह ॻाल्हि हीअ आहे त जेके जीअं मैंडेट वॾो हाई हूंदो आहे त एक्सपेक्टेशन्स बि हाई हूंदियूं आहिनि, होप्स बि हाई हूंदियूं आहिनि, तवक़ात बि हाई हूंदियूं आहिनि। ऐं नेचुरली पीपुल्स पार्टी सिंध बेस्ड पार्टी आहे त माण्हुनि खे पीपुल्स पार्टीअ मां तमामु घणियूं तवक़ात हुयूं ऐं जाइज़ त उन्हनि जा मतिलबु इहो बि न आहे त को एक्स्ट्रा वञी को पीपुल्स पार्टी अलाए हीअ सभु कुझु, पर जेके बेसिक प्रॉब्लम्स बेसिक इशूज़ ऐं सिंध जे माण्हुनि जा जेके डे टू डे अफेयर्स जेके आहिनि, जेके उन्हनि जा जेके मामला आहिनि, उन्हनि में जेके प्रॉब्लम्स थिया आहिनि या उन्हनि में जेके सिंध जे माण्हुनि खे ॾुखायूं या तकलीफ़ूं आयूं आहिनि, उनमें मसइलन जीअं एग्रीकल्चर सेक्टर खे तबाह कयो, हिकिड़ा इशूज़ नेशनल इशूज़ आहिनि। उन्हनि खां अलावा बि पाण जेकॾहिं ॾिसूं त सिंध जे अंदरि जेको एग्रीकल्चर सेक्टर तबाह थियो आहे, फर्टिलाइज़र जो मसइलो थियो आहे, लॉ एंड ऑर्डर तव्हां ॾिसो त तमामु घणो ख़राबु थी वियो आहे, सिंध जो माण्हू तमामु घणो तंग थियो आहे, पाणी जो मसइलो, हा बिल्कुलु। त इहे जेके इशूज़ आहिनि डे टू डे अफेयर्स में जेके माण्हू खे मुतासिर कनि था, जेके माण्हू जा आहिनि, महांगाई जो जेको आलम आहे उहा तमामु घणी महांगाई थी वई आहे। त उन्हनि में उन में जेको आहे त सिंध जो माण्हू बेज़ार या कॾहिं थियो आहे, आउं सम्झां थो त उहो को पाकिस्तान खां बेज़ार न थियो आहे, उहो को पाकिस्तान जी पॉलिटिक्स खां बेज़ार कोन थियो आहे, उहो को इहो फ़ैसिलो न करे छॾियो आहे त बाबा उहो जेको आहे सो हाणे पाकिस्तान में जेको आहे सो उहो ज़रूरु उन में हिकिड़ी जुस्तजू पैदा थी आहे या इहा ॻाल्हि हुन में वधी आहे त सिंध जे माण्हू खे पंहिंजा हक़ मिलणु खपनि, सिंध जे माण्हुनि खे पंहिंजो जाइज़ जेके उन्हनि जा जेके हक़ूक़ आहिनि, जाइज़ जेके इशूज़ आहिनि सिंध जा माण्हुनि खे, उन्हनि खे उहे जेके आहिनि सेटल थियणु खपनि, उन्हनि खे जेको आहे सही तरीक़े सां फ़ैसिला थियणु खपनि। मुंहिंजो सवाल तव्हां खां मियां नवाज़ शरीफ़ क़बूल कंदासीं, वक़फ़े टाइम थी वियो आहे। नाज़रीन, ही तमामु क्रिटिकल सवालात आहिनि, पर असांखे वक़फ़े जी मजबूरी आहे। वरी मिलूं था इन नंढी साई खां पोइ, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। असांजो सुवाल हुयो इस्माइल साहब खां त मौजूदा जेका फ्रस्ट्रेशन आहे उन दौर में जॾहिं सिंधी माण्हू मायूसी में अची विया आहिनि, त आया मियां नवाज़ शरीफ़ जी पार्टी या इस्माइल साहब जी पार्टी या मुस्लिम लीग नून छा माण्हुनि खे वापसि वफ़ाक़ जी सियासत ॾांहुं या पंजाब सां सियासत गॾिजी करण ते राग़िब करे सघंदी? अचो त इस्माइल साहब खां इन सवाल जो जवाबु था वठूं। जी इस्माइल साहब, तव्हां सर वक़फ़े खां अॻु ॻाल्हि पे कई त माण्हू पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करे थो, माण्हू पंहिंजे हक़ चाहे थो, त मुंहिंजो सुवाल तव्हां खां इहो त आया मियां नवाज़ शरीफ़ जो पंजाब जे सियासतदान फ़ैसिले करण में देरि त न करे छॾी आहे?
न मतिलबु कहिड़ो फ़ैसिलो मतिलबु ॾिसो न सिंध जो माण्हू जेको मियां नवाज़ शरीफ़ जेके फ़ैसिला कया आहिनि हिन दौर खां वठी 18 फेबरवरी 2008 जे इलेक्शन्स खां पोइ हेसि ताईं जेके उन फ़ैसिला कया आहिनि चवंदो उहे फ़ैसिला वक़्तायता ऐं टाइमली आहिनि ऐं उहे फ़ैसिला के रुॻो हुन पंजाब जे हिसाब सां न कया आहिनि या रिगार्डिंग पंजाब न आहिनि त बाबा पंजाब ही जेको फ़ैसिलो मसलन फ़र्ज़ु करियो जेकॾहिं मियां नवाज़ शरीफ़ ॻाल्हि करे थो त बाबा जुडिशली बहाल थियणु खपे ठीकु आहे न जुडिशली आज़ादु हुजणु खपे ऐं जुडिशली जेका कतई जेका अॼु ॾींहं ताईं पाकिस्तान जी तारीख़ रही आहे त उहा हमेशह हुकुमराननि जे जेका आहे सा डिक्टेशन ते हलंदी रही आहे न उन खां निकितल हुजणु खपे ऐं बोल्ड हुजणु खपे फ़ैसिला थियणु खपनि त उहा जुडिशली ख़ाली का पंजाब जे लाइ त कोन कमु कंदी न या जुडिशली उहा ख़ाली का पंजाब जी त कोन्हे उहा पूरे मुल्क जी आहे उहा सिंध जी बि आहे उहा सिंध में बि उहे जज आहिनि ज़ाहिर आहे उहो रिलीफ ॾे कॾहिं उहो जेकॾहिं हिकिड़ी आज़ादु जुडिशली अचे थी आज़ादु अदलिया आहे त उहो फ़ाइदो सिंध में पवंदो सिंध जे माण्हुनि खे पवंदो पर मुंहिंजो जेको तव्हां अॻिलो सुवालु इहो आहे त इन मौजूदा सूरताल में जेका वफ़ाक़ जी सियासत कंदड़ जेके पार्टियूं हुयूं मजमूई तौर ते डिफेंसिव साइड ते आहिनि ऐं जेके कंहिं तौर ते कॉम्प्रस हुया कॉम्प्रस धुरियूं हुयूं उहे माण्हू उन्हनि वटि वधीक राग़िब थियनि पिया ऐं महसूसु ईअं थियो गुज़िरियल 5-8 महीननि में या साल में त जेको पुराणो कॉम्प्रस लॾो हुयो दानिश्वर हुया अदीब हुया सियासी कारकुन हुया वर्कर हुया जेके सियासत कंदा हुया पर पोइ वरी ॾिठो जमहूरियत अची वई मसइला हल थी विया ज़ियाउल कलियो वियो मसइला हल थी विया वरी पंहिंजे धंधनि खे लॻा को ज़मीनदारी खे लॻो को नौकिरी खे लॻो को कारोबार खे लॻो हाणे उहे वरी दुबारा मुनज़म पिया थियनि बाबा थियो कुझु कोन हीअ पाण त रुॻो जमहूरियत आई पर असांखे कुझु कोन मिलियो सिंधी माण्हू कुझु कोन मिलियो ऐं हिन सिलसिले में काफ़ी सारियूं नए सिर हिकिड़ो रीऑर्गनाइज़ेशन जूं कोशिशूं थियनि पियूं कॉम्प्रस ॾाढा एक्टिव थी विया आहिनि सलाह मसइल जूं कॉन्फ्रेंसूं थियूं आहिनि आउं अर्ज़ु करे वञा ऐं मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंसूं थियूं आहिनि गैदरिंग्स थियूं आहिनि ऐं उन्हनि गैदरिंग में तव्हां बि उन सलाह मशवरे में तव्हां बि नज़र ईंदा रहिया आहियो त हाणे सिंध जो माण्हू तव्हांखे कीअं तव्हां मां छा तवका रखे तव्हांजे किरदार खे सिंधी माण्हू कीअं परखे तव्हां मुस्तक़बिल में छा कंदव आऊं तव्हांखे हीअ ॻाल्हि कयां त मियां नवाज़ शरीफ़ जो जेको हींअर बि तव्हां ॾिठो हूंदो त हींअर बि हुनजी जेका हीअ सवाल मुंहिंजो नवाज़ शरीफ़ साहिब खां न आहे हे तव्हांजे किरदार उन ते थो चवां त असांजो किरदारु हुन सां ई लाॻापियल आहे न असां ज़ाहिर आहे असांजो जेकॾहिं लीडर जो मुंहिंजो अॻिलो सुवाल जेको हूंदो उन में तव्हां लाॻापियल न रहंदव पर तव्हां भले हा त असीं एक्सपेक्ट कयूं था बल्कि पहिरीं आउं हुन ॻाल्हि ते त तव्हां जेका ॻाल्हि कई त सिंध में आउं सम्झां थो जेको सिंध में फ्रस्ट्रेशन आहे बिल्कुलु सिंध में ऐं सिंध में डिस्परेशन आहे ऐं सिंध जे माण्हू में मायूसी बिल्कुलु पंहिंजी जॻह ते जो सिंध जा इशूज़ मामला जेका हिकिड़ी तवक़ा रखबी आहे उहा वरी हल न थींदी आहे त उनमें ज़ाहिर आहे मायूसी वधंदी आहे पर सिंध जो माण्हू कतई तौर ते को ख़ामोश बि कोन्हे सिंध जो माण्हू मट करे बि कोन वेठो आहे सिंध जो माण्हू को बिल्कुलु मायूस बि कोन्हे सिंध जे माण्हू हथियार पिटा कोन कया आहिनि सिंध जे माण्हू जुस्तजू ख़तमु कोन कया सिंध जे माण्हूअ कोशिशि करणु छॾे कोन ॾिनी आहे सिंध जो माण्हू जेको आहे सो पंहिंजे बहितर मुस्तक़बिल जे लाइ अॼु बि उहा बहितर मुस्तक़बिल जी ख़्वाहिश रखे थो ऐं ख़्वाहिश ई जेका हूंदी आहे सा जुस्तजू बि पैदा कंदी आहे कोशिशि बि ॾियारींदी आहे नवां रस्ता ऐं नवां घस ॻोल्हण जी जेका आहे सा माण्हू उन में कोशिशि कंदो आहे त उन में ज़ाहिर आहे तव्हां ॾिसो था त असीं जे सम्झो था त जेको सिंध जा बुनियादी इशूज़ हूंदा सिंध जा जेके मसइला हूंदा ऐं उन्हनि में असीं सिंध जे माण्हुनि सां गॾु हूंदासीं ऐं जिते बि असांजी ज़रूरत हूंदी असीं सिंध जे माण्हुनि खे उते अकेलो कोन छॾींदासीं ऐं असीं सम्झूं था त जेको वक़्तु अचे पियो ऐं उन में सिंध जो माण्हू वरी बि वफ़ाक़ी पॉलिटिक्स कंदो आउं सम्झां थो ऐं वफ़ाक़ी पॉलिटिक्स कंदो ऐं मियां नवाज़ शरीफ़ जे लाइ असीं मुख़्तलिफ़ माण्हुनि में वञूं था असीं मुख़्तलिफ़ जेके आम माण्हू आहिनि उन्हनि में बि असांजो उथणु वेहणु थिए थो उन्हनि सां बि इंटरेक्शन थिए थो माफ़ु कजो मुंहिंजो ख़्यालु इहो न आहे त तव्हां मियां नवाज़ शरीफ़ जी सियासत कंदे तव्हां सिंध जे अक्सर इशूज़ ते आवाज़ु उथारे सघो मिसाल तौरु कुझु इशूज़ आहिनि आइन जे बारे में असां अक्सर बयान ॿुधूं था शहबाज़ शरीफ़ साहिब जा बयान अचनि था मियां नवाज़ शरीफ़ जा बयान अचनि था इमरान ख़ान जा बयान अचनि था त बाबा कॉन्स्टिट्यूशन चए थो त जेको बि पाकिस्तान जो शहरी आहे उहो लॾा खणी वञी सिंध में भले आबाद थिए असांखे हमदर्दी आहे कंहिं माण्हू खे परेशानी आहे को ऑपरेशन थिए थो परेशानी आहे पर हेॾा सारा मुल्क पंजाब पियो आहे एॾो सारो सरहद पियो आहे पहाड़ पिया आहिनि इहे आबादियूं पियूं आहिनि ही उतां छॾे 1500 आवाज़ कयां उन में हू चवनि था त भई कॉन्स्टिट्यूशन
इन जी इजाज़त थो ॾिए त उहे अचनि। हाणे इमरान ख़ान खे असां वटि इज़त आहे, उन तमामु सुठा स्टैंड रहिया आहिनि मियां नवाज़ शरीफ़ जो, पर हाणे सिंधी माण्हू चवंदो त इहे कॉन्स्टिट्यूशन ई बदल ॾियणु खपनि, इहो कॉन्स्टिट्यूशन अहिड़ो कनि घुरियो जेको कनि छॾे, सोने घुरियो जेको कनि छॾे। मिसाल तौरु पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूशन इहो बि चए थो त बाबा जेके अंडरग्राउंड वसीला आहिनि से मर्कज़ी मिल्कियत आहिनि। बाबा छो? सॼी दुनिया में कहिड़ो कॉन्स्टिट्यूशन कोन्हे त जेके अंडरग्राउंड वसाइल आहिनि से मर्कज़ जी मिल्कियत हुजनि। बलोचिस्तान वारनि खे निकाल ते एतिराज़ आहे, सरहद वारनि खे निकाल ते एतिराज़ आहे। त हाणे माण्हुनि जो ख़्यालु आहे त इहे कॉन्स्टिट्यूशन ई तब्दील थियनि। मुंहिंजो तव्हांखां आख़िरी सुवालु इहो हूंदो जेके पाण पोइ वाइंड अप कंदासीं, त इन्हनि जो जेको इहो स्टैंड जारी रहियो त इहो कॉन्स्टिट्यूशन ईअं हुजे, इहे आइन ईअं जारी हुजनि ऐं आइन इहे अख़्तियारात ॾियनि था, त पोइ तव्हां किथे बीहंदव? ॾिसो तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां, सुभाणे असीं दफ़न थी वञूं, ॻाल्हि हीअ आहे त जेके माण्हू असांजो इहो ई मौक़िफ़ आहे, मुस्लिम लीग नून सिंध जो बि इहो क्लियर मौक़िफ़ आहे त जेके माण्हू सिंध जे अंदरि जेके अचनि पिया, सिंध अॻे ई तमामु घणनि बुरहाननि ऐं मसइलनि जो शिकार आहे, सिंध अॻे ई आबादी जे दबाव हेठां तमामु जेके माण्हू सिंध जे अंदरि आया आहिनि उहे घणो करे उन्हनि मां घणा ई जेका इहा आहिनि जेके ईंदा आहिनि से वेंदा कोन्हे। पर उन में ॻाल्हि हीअ आहे त प्रैक्टिकली छा थियणु खपे, असुल ॻाल्हि आहे उहा अमली तरह छा थियणु खपे। अमली तरह त इहा सूरत हाल आहे जो असां वटि हे त मुल्क जा माण्हू आहिनि, चलो ठीकु आहे, पर जेके आइनी तरह नथा अची सघनि, जेके कानूनी तरह नथा रही सघनि, उहे हिते घणा माण्हू आहिनि इलीगल इमिग्रेंट्स जेके आहिनि कराची जे अंदरि त कराची जे अंदरि जेके इलीगल इमिग्रेंट्स जो जेको हिकिड़ो वॾो हू तइदाद आहे, हिकिड़ो एॾो सारो जेको वेठो आहे, उनजे लाइ बि त कुझु थियणु खपे, उन्हनि खे बि करण जी ॻाल्हि करणु खपे, उन्हनि जे लाइ बि को कानूनी तरीक़ो ॿियो जेको बि हिकिड़ो अमली तरह के अहिड़ा क़दम थियणु खपनि जो हे जेके अमन अमान लॉ एंड ऑर्डर ऐं ॿिया ऐं मसइला आइन जी जेके जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे त आइन मसइलनि जेकॾहिं हींअर 17 पर हींअर 73 जो आहिनि, 17 तरमीम 73 जे आइन जो हींअर हिसो आहे, आइनी तरह कानूनी तरह उहा चलो उहा हिकिड़े आम रहंदी, ठीकु आहे, पर छा असीं उन करे माठ करे वेही रहूं त छा बाबा आइन जो जेको हिसो आहे 17 तरमीम आइन जो हिसो आहे उन करे तब्दील न थियणु खपे? छा न, बिल्कुलु तब्दील थियणु खपे, उहा निकिरणु खपे। जनरल ज़िया हिकु अमेंडमेंट्स कयूं आइन जे अंदरि 8 तरमीम ॿियूं वग़ैरह, त उहे असांजो हमेशह रहियो आहे त आइन जूं जेके सुठियूं शयूं हुजनि उहे ज़रूरु रहणु खपनि, पर आइन में जेके बहितर तब्दीलियूं मुल्कनि जे लाइ, सूबनि जे लाइ ऐं सूबनि जा जेके अवाम आहिनि उन्हनि जे हक़नि जे लाइ, जेके सूबनि जो एतमाद, हाणे ॾिसो न असांजो इहो मौक़िफ़ आहे त बाबा सूबनि जेसि ताईं नंढनि सूबनि खे एतमाद में न वठिबो, जेसि ताईं नंढनि सूबनि जो कॉन्फिडेंस बाक़ाइदे ट्रस्ट हासिलु न कबो माण्हुनि जो, पब्लिक, आउं नथो चवां त को फलाणो पॉलिटिकल सेक्शन या फलाणो पॉलिटिक्स या फलाणो ग्रुप, पर माण्हुनि जो, पब्लिक जो जेका मेजॉरिटी आहे उनजा इंटेलेक्चुअल दानिश्वर माण्हू मिडिल क्लास वग़ैरह जेको बि आहे सॼो, त जेसि ताईं उन्हनि जो एतमाद हासिलु न कबो, उन्हनि जो भरवसो हासिलु न कबो, तेसि ताईं जेका आहे सा का बि जमायत पाकिस्तानी सियासत न करे सघंदी। जेकॾहिं पाकिस्तान खे इंटेक्ट रखिणो आहे, पाकिस्तान खे मज़बूत रखिणो आहे त नंढनि सूबनि वटां सियासत करणी पवंदी ऐं वॾे भाउ खे उन सिलसिले में क़ुर्बानी ॾियणी पवंदी। पंजाब खे जेको आहे सो उन सिलसिले में बाक़ाइदे, छो जो ज़ाहिर आहे उन सिलसिले में जेके बि फ़ैसिला थियणा आहिनि उहे उन में इनिशिएटिव पंजाब खे वठिणो आहे, जेके फ़ैसिला थींदा मेजर त सम्झंदा त उहो मियां नवाज़ शरीफ़ इन बहितर पोज़ीशन में हूंदो जेके उहो अहिड़ा फ़ैसिला वठी सघंदो जेके नंढनि सूबनि जे हक़ में हूंदा। ऐं जेकॾहिं सुभाणे चवनि था इहो सिलसिलो ईअं जारी रहे, आइन तब्दील नथो थिए, त तव्हां किथे बीहंदव? सिंध सां बीहंदव या पंहिंजी पार्टी सां बीहंदव? असीं ॾिसो न, आउं चवां थो पार्टी ऐं सिंध, असीं पार्टी में हूंदासीं त बि असीं पंहिंजे सिंध जो जेको मौक़िफ़ आहे उहो असीं विढ़ंदासीं, असीं उन लाइ फाइट कंदासीं, असीं हुते पंहिंजी ॻाल्हि रखंदासीं, विढ़ंदासीं, जेका बि सिंध जे हक़ जी ॻाल्हि हूंदी उहा असीं कंदा रहंदासीं। इस्माइल साहब महिरबानी। मुंहिंजे ख़्याल में त सिंध जो आवाम तव्हां मां इहा ई तवक़ा रखे थो ऐं तव्हां मां इहा ई ॻाल्हि हू ॿुधणु चाहे थो, छाकाणि त काफ़ी ग़लतफ़हमियूं बि रहियूं आहिनि। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया, असां वटि टाइम जी कमी आहे, तव्हां सां अञा तफ़सील सां गुफ़्तगू कजे हा। फाज़िल राऊ शहीद जे बारे में बचार प्रोग्राम थियणु खपनि, छाकाणि त उनजी जेका स्ट्रगल आहे, नई पौध जेका आहे, नई जनरेशन जेका आहे, उनमें मुंहिंजो हीउ न आहे त आऊं रुॻो हुजां, पर उनमें मुख़्तलिफ़ माण्हू जिन जी उन्हनि जी ॿियनि जी एसोसिएशन जेकॾहिं आऊं बि अचां हुन में त उन हैसियत में त पुटु आहियां, पर उन हैसियत में त मुंहिंजी उन सां हिकिड़ी जेका एसोसिएशन जेतिरी रही आहे उन बारे में बिल्कुलु ईअं थियणु खपे। मुंहिंजे ख़्याल में त अॼोके प्रोग्राम खां पोइ काफ़ी माण्हुनि जो ग़लतफ़हमियूं ख़तमु थी वञूं। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां इस्माइल राहू साहब जो ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं मुंहिंजे ख़्याल में त इलाही सारा सुवाल तव्हांजे तरफ़ां असां पुछण जी कोशिशि कई इस्माइल साहब खां, ऐं इस्माइल साहब वाज़े अंदाज़ में पंहिंजो मौक़िफ़ बयानु कयो आहे ऐं इहो ॿुधायो आहे
त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी पॉलिटिक्स जेका आहे उनखे सिंध जे ऐं नंढनि सूबनि जे मफ़ाद में कन्वर्ट करण जी कोशिशि कबी ऐं मियां नवाज़ शरीफ़ जी इहा तरबियत थी आहे ऐं उन्हनि सिखियो आहे त सिंध जे माण्हुनि खे गॾु वठी हलिबो त पॉलिटिक्स करे सघिबी ऐं पाकिस्तान खे बचाए बि सघिबो ऐं वफ़ा खे बचाए बि सघिबो ऐं पाणे वाज़े कयो अथनि त जेकॾहिं पार्टी जी सियासत में ऐं लाइन में का तब्दीली अहिड़ी जेका क़ौम जे लाइ या मुल्क जे लाइ या वतन जे लाइ असांजे माण्हुनि जे लाइ फ़ाइदेमंद न आहे त असीं पंहिंजे माण्हुनि सां वेंदासीं ऐं पार्टी जे मौक़फ़ सां न वेंदासीं। उमेद त अॼोको प्रोग्राम तव्हांजे लाइ कंहिं न कंहिं हवाले सां ॼाण जो, आगाही जो, रहनुमाई जो ऐं कुझु कंफ्यूजन क्लियर थियण जो बाहिस थियो हूंदो। पंहिंजो फीडबैक असांजे ईमेल ते ॾींदा जेका आहे मुलाक़ात@sindhtvnews.net। तव्हांजी वॾी महिरबानी। पंहिंजे मेज़बान निज़ामुद्दीन निज़ामानी खे इजाज़त ॾींदा। बेड़ा ई पार।